अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां ज़ौक़ ऐं शौक़ सां मोहब्बत सां सभई गॾिजी यकज़बां थी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा सूरह माइदा जी आयत नंबर 3 हिन फकीर तिलावत कई, जंहिंमें मालिकुल मुल्क खालिक कायनात रब्बे ज़ुल जलाल वल इकराम फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अज मूं अवां जे दीन खे अवां लाइ मुकम्मल करे छॾियो आ, व अतममतु अलैकुम निअमती, ऐं अवां ते पंहिंजी नेमत मूं अल्लाह पूरी करे छॾी आहे। जोर सां चओ सुभान अल्लाह। व रदीतु लकुमुल इस्लाम दीना, ऐं मूं अल्लाह अवां लाइ इस्लाम खे बतौर दीन पसंद कयो आहे। सुभान अल्लाह। हज्जतुल विदा तां जॾहिं मुंहिंजा दिलबर नबी वापस मोटन पिया, वापस पलटिया, कुरान मजीद जी आखिरी आयत नाजिल थी, ए ईमान वारो, ए कुरान के मञण वारो, ए अल्लाह ते ईमान रखण वारो, ए इस्लाम के दीन मञण वारो, ए मदीने वारे साईं के पंहिंजो आखिरी नबी मञण वारो, ॿुधो अल्लाह तो फरमाए अज मूं अल्लाह तव्हां जो दीन मुकम्मल करे छॾियो आ। इहा खुशनसीबी 1.25 लख नबी आया कंहिंखे न मिली, जेका खुशनसीबी तो ऐं मूं गुनहगार उम्मती के नसीब थी आहे। वरी जो सुभान अल्लाह। रब फरमायो मूं अल्लाह तव्हां के दीन ॾिनो, पर मुकम्मल दीन ॾिनो, अहिड़ो दीन ॾिनुमि जेको नेमत खे पूरो करण वारो आहे। मुंहिंजा मौला वो कहिड़ो दीन आ, वो कहिड़ो दीन आ जंहिंमें नेमत बाहे तो अल्लाह उन में तकमील फरमाई आ। अल्लाह फरमायो मां अल्लाह तव्हां जे लाइ इस्लाम में राज़ी थियण वारो आहियां। मूं अल्लाह मदीने वारे साईं जे ज़रिए तव्हां के इस्लाम जी नेमत ॾिनी आ, अहिड़ो दीन ॾिनो आ, अहिड़ो दीन ॾिनो आ जो अल्लाह वटि ॿियो को दीन क़बूल न आहे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, रब वटि को मक़बूल दीन आहे, मारूफ दीन आहे, अल्लाह जंहिंखे पसंद कयो आहे, वाहिद दीन आ, ॿियो को बि मज़हब न हलंदो, ॿियो को बि दीन क़बूल न आहे। रब वटि हिकु दीन क़बूल आ जंहिंजो नालो इस्लाम। चो सुभान अल्लाह। आए खुशी अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह असा के माबूदा ने बातिल खां बचायो, बुतन जे आडो झुकण खां बचायो, गैरन खां घुरण खां बचायो। अल्लाह जा एहसान थिया जे अल्लाह तौहीद ॾिनी, जे अल्लाह पंहिंजी वहदानियत जो सब असा के इनाम अता फरमायो। को बुतन जे आडो झुकण वारो, को हनुमान जे आडो झुकण वारो, को राम ऐं कृष्ण जे आडो झुकण वारो, को तसलीस जो पूजारी, को कहिड़े अल्लाह जे शिरक करण वारो, को कहिड़े रस्ते अल्लाह सां शिरक करे। असां मुसलमान आहियूं। रब्बे कायनात मुकम्मल दीन ॾिनो, जे दीन खां बाद में को दीन अचणो न आहे, सो इन जो नालो अल्लाह फरमायो मूं इस्लाम रखियो आहे। वरी जो सुभान अल्लाह। जॾहिं दीन मुकम्मल थी वियो, ईमान मुकम्मल थी वियो, नेमत पूरी थी वई, इस्लाम पूरो थी चुको, दीन जी तालीम मुकम्मल थी चुकी, हाणे के नबी जे अचण जी हाजत न रही, हाणे के रसूल जे अचण जी हाजत न रही, हाणे को पैगंबर न ईंदो, को बरूज़ी, को ज़िल्ली नबी न ईंदो। जेको ईंदो, जेको चवे मां नबी आहियां, सो कूड़ो आ, सो कज़ाब आ, सो दज्जाल आ। हकीकी नबी आहे जंहिं नेमत पूरी कई आ, जे इस्लाम पूरो कयो आ, तंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफा आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद मातली वारे दिल पर सही फरमायो, है रसूल अकरम हबीब आजम अमाई हादी अमाई मदी, है रसूल अकरम हबीब आजम अमाई हादी अमाई मदी, अमाई अव्वल अमाई आखिर, या रसूल अल्लाह अमाई अव्वल अमाई आखिर, अमा का पोला नबी अबदी, रसूल अकरम हबीब आजम अमाई हादी अमाई मदी, अमात नबूवत खत्म खुदा कई, अमा का पोको नबी नहीं दो, जे ईंदो ईसा छड़े कलीसा, अमाई कलमो पढ़ा ए हादी, जे ईंदो ईसा छड़े कलीसा, अमा ते कलमो पढ़ा ए हादी, अमा का पो आया टीह कूड़ा, दज्जाल दल्ला अहमत जमूड़ा, फसादी फासिद मरी व्यासिद, सदाई नबूवत आवाजी हलंदी, फसादी है फसादी फासिद मरी व्यासिद, सदाई नबूवत आवाजी हलंदी, अवा जहानन लेर आयो रहमत, अवा मथा ताज खत्मे नबूवत, अवा जहानन ले आयो रहमत, अवा खत्मे नबूवत, अवा जहीं ते कयो इनायत, उहा जमात गम न दिसंदी, अवा कयो जे ते इनायत, उहा जमात गम न दिसंदी, अवा जा आशिक सदाई सुरहा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नी पे तो वसे तेरे आशिकन जो पैर न चुरंदो इंशाअल्लाह, तो आशिकन के मुस्तफा दी सुभान अल्लाह। अमा जा आशिक सदाई सुरहा, अमा जा दुश्मन तबाह तुरहा, कढ़े दिल बरसाई छोकार के जी, कढ़े दिल बरसाई छोकार के जी, आवाज दर्जे जी हलंदी पुजंदी, कढ़े दिल बरसाई छोकार के जी, या रसूल अल्लाह आवाज दर्जे जी हलंदी पुजंदी, सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो दुरूद पर त हदीस ॿुधायां, सल्लल्लाहु अलैका या रसूल, मदीने वाले साईं फरमायो, हजरत अबू उमामा बाहिली जो फरमाए, खतबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उम्म, मदीने वाले साईं फरमायो, मां मोहम्मद करीम नबियन जे पुजाणीअ वारो नबी आया, ऐं मुंहिंजा उम्मतियो तव्हां आखिरी उम्मत आहियो, हाणे को उम्मती नहीं थींदो, ॿी का उम्मत पैदा न थींदी, न को ॿियो को नबी ईंदो, न को ॿियो को रसूल ईंदो, आखिरी नबी मां मोहम्मद करीम आया, मूंखां पोइ क़यामत अची सघे थी, नबी अचणो आ न अची सघे थो, जोर से चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस मुबारक है, मदीने वाले साईं फरमायो, हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन आमिर रदियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए, खरज अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमन कल मुवद्दअ फकाल अना मुहम्मदुन नबियुल उम्मी, साईं टे
दफा ये लफ्ज फरमाया महबूब बाहर निकता घर का बाहर तशरीफ फरमा थिया ऐं फरमायन बुधो मां नबी उम्मी आया एड़ो नबी जेको के उस्ताद वट न पढ़ियो वा के उस्ताद वट शागिर्द बनजी न रहियो वा मुझो उस्ताद अल्लाह हुआ ऐं बुधो वला नबी बादी सुभान अल्लाह मोहम्मद करीम का बाद में को नबी नाहे अचणो को रसूल नाहे अचणो शरीयत अब मुंजी हलंदी रिसालत अब मुंजी हलंदी सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे को जो नबूवत जी दावा करे नबी सही फरमायो यकून कबल दज्जाल नैफुन व सबून दज्जाला मुखा बाद में 75 दज्जाल निकरंदा कज़ाब निकरंदा जेके चवंदा असां बि नबी आहियूं से नबी न हूंदा कूड़ा हूंदा पो यमामा जे मैदान में हुयो सो खबीसा भली खणी कादियान में हुजे सोब बेगरत कादियानी नबी नाहे वो दज्जाल थी सके तो कूड़ो थी सके तो फसादी थी सके तो रसूल न तो थी सके ए दिलबराबाद में अचण वारो ऐलान कयो जे नबी आहे रहंदो क़यामत ताईं आहे तेजो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे सुभान अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह पैसा हलाए मदीने वारे साईं जी नबूवत डाको चायो था तवाजा पैसा इते पिया हुंदा तवाजी मन मानी कोन हलंदी केडी मल जनरलन जी सूरत में केडी मल कर्नलन जी सूरत में केडी मल जजन जी सूरत में महबूब जी खत्म नबूवत डाको हयो वने कानून बदलायो वने आशिक मरी कोन व्याहिन आशिकन जो साहो न निकतो सुभान अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक चवे तो असां जो आईन इस्लाम का अग्या है याद रखो पाकिस्तान जो कानून ठयो हुआ ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते जे शरीयत कायम हुआ है तो पाकिस्तान कायम है जे शरीयत जो समुझा नूर है तो पाकिस्तान जे आईन में भी नूर एड़ा खबीस पैदा थिया जेके चवन आईन अग्या है शरीयत पोया तो एड़ा फसाद मुल्क में जरूर थींदा याद रखो मुल्क तडे हलंदो जदे मदीने वारे साईं जी इज्जत कई वेंदी नामूस रिसालत बरकरार रहंदी तडे पाकिस्तान में अमन ईंदो सुकून ईंदो फरहत ईंदी जे इसमी इत्मीनान चाहो था फरहत चाहो था सुकून चाहो था अमन नहीं आश्ती चाहो था ए अगवानो ए मुल्क जू वागू संभालण वारो मुझे नबी जे नामूस जो तहफ़्फ़ुज़ कयो अल्लाह तवा के डी बदी तरक्कियों अता करे छड़ींदो न त अखियूं अंधियूं कोन थियूं हिन अखियूं अंधियूं कोन थियूं हिन जे कादियान जो दज्जाल कासकूस में हलाक ऐं बर्बाद थियो तव्हां जो भी मौत उन का बदलियल न हुंदो ई चुड़ी चुड़ी मरंदो इज्जत हुंदी तो उन जी हुंदी जेको चवंदो महबूब जे नाले ते सिर कुर्बान आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हायो असां के एड़ा फरमान भली केड़ो भगवान हुजे मंजूर ना है चो जेको जज साहब फैसलो दिनो वा चो त असां के यो मंजूर असां के मंजूर असां के वो फैसलो मंजूर आ जे में महबूब मुस्तफा जी खत्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ हुजे अरे महबूब जेड़ो त को नथो अची सके मदीने वारे जी अब्बे आई अम्मा जेड़ो ही केर कोन अची सके चो सुभान अल्लाह
महबूब सोना तो खत्म नबूवत साहिब आहिनि ताज लौला की महबूब जे मथे ते खत्म नबूवत जो ताज महबूब जे मथे ते हाणे महबूब जड़ो नबी त न ईंदो पर अब्बो ऐं अम्मा जेके नबी ॼणनि अल्लाह ताला एड़ो अब्बो ही पैदा न कयो आहे जंहिंमें हिम्मत हुजे जो नबी ॼणे सके अम्मा न पैदा कई आहे आमिना जहिड़ी मां पैदा न थी जेका नबी ॼणी सके इहा हिम्मत अल्लाह आमिना खे अता फरमाई जल अम्मा के दिनी जे सदके मोहम्मद मुस्तफा करीम सुभान अल्लाह मुझी तकरीर खत्म थी वई बस एकड़ो शेर मुझे मुर्शिद दिलबर साईं जो जोर सा चो सुभान अल्लाह तो पढ़ा असा के कादियानी जी इज्जत करण न को जुगाए तो न को असा जे सीने में एड़ी दिल है न को असा एड़ो साहब बात में कढना आयूं जे में कादियानियत जी खुशबू या बू अचे असा जे सीने में महबूब जी इज्जत महबूब जे अब्बे ऐं अम्मा जी इज्जत है हाओ कि न गलत हो चवा मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो तो उन्हैया जी इज्जत उन्हैया जी अजमत अमर नबी जी अजीम आहे सुभान अल्लाह उन्हैया जी इज्जत उन्हैया जी अजमत अमर नबी जी अजीम आहे है खुदा कयो खुद अता उन्हैया खे खुदा कयो खुद अता उन्हैया खे बच्चो मोहम्मद करीम आहे उन्हैया जी इज्जत उन्हैया जी अजमत अमर नबी जी अजीम आहे किरोड़ अमड़ियूं कठे कजन कुल मथे मोहम्मद जी माओ आहे मथे मोहम्मद जी माओ आहे मथे मोहम्मद जी माओ आहे ईमान वारी ई कान वारी मने न जो सो सकीम आहे नबी जी निस्बत मिली जहीं के उहोई बरतर उहोई बाला जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी जी निस्बत मिली जहीं के उहोई बरतर उहोई बाला ही मुझो मुर्शिद दिलबर साईं नबी जो नौकर इन्हैयत फजले अमीम आहे अल्लाह ताला शाल असा के महबूब जी खत्म नबूवत जे मथा कामिल ईमान नसीब करे अल्लाह शाल उन्हन जेके खत्म नबूवत से हाथ चुरांद कन था उन्हन के नेस्त ही नाबूद करे असा जे मथा उहे हुक्मरान नाफिज फरमाए जेके महबूब जी मोहब्बत रखण वारा ऐं मदीने वारे साईं सा वफा जो नातो निभाइण वारा हुजन मुझे मुर्शिद